पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान सखर हाउस वर्कर सैयद जाहिद शाह बुखारी लेबर कॉलोनी सखर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 58 योम तासीस जे सिलसिले में प्रोग्राम मुनक़िद कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सालगिरह जो केक पिण कटियो वियो। योम तासीस प्रोग्राम में नजमा समेत पीपी वर्करनि जे वॾे अंग शिरकत कई। दरिंदर प्रोग्राम में मौजूद पीपी जियालन जीए भुट्टो जीए शहीद राणी जा नारा हया। इन मौके ते सैयद जाहिद शाह बुखारी पीपी वर्करनि के खिताब कंदे चयो त पीपी बानी चेयरमैन शहीद जुल्फकार अली भुट्टो अॼु खां 56 साल अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियाद रखियो। इन अरसे दौरान शहीद जुल्फकार अली भुट्टो पाकिस्तान के 73 जो आइन जेको हिन वक्त बि मौजूद आहे ॾिनो। ड्राइंग रूम वारी सियासत के ख़त्म करे अवाम के वोट जो हक़ ॾियण सां सियासी शऊर ॾिनो। हारिन ऐं मज़दूरनि के हक़ ॾिना। मुल्क के एटमी कुवत बणायो जंहिं जे ॾोह में खेसि शहीद करायो वियो। जाहिद शाह बुखारी वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी हुकूमती दौर में बेरोज़गारनि के रोज़गार ॾिनो। मुल्क मां गुरबत जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम ॾिना जंहिं में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम भी शामिल आहे जेको हिन वक्त में मुल्क जे ग़रीब ख़ानदाननि के माली सहायता थिए पई। सखर हाउस पारां सखर जी अवाम ख़िदमत कई आहे ऐं इहो सिलसिलो जारी आहे। पीपी जे सीनियर मरकज़ी अगवान इस्लामदीन शेख ऐं सदस्य टीम ॾुखे वक्त में सखर जी अवाम के अकेलो नाहे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची